तालुक खे टोड़ण जो वक्त अची वियो आहे, या हीअं चवां त शायरी छॾण जो वक्त अची वियो आहे। मुंहिंजो लिखियल तमाम नज़मूं जिन में हवाला सिर्फ़ तुंहिंजा आहिनि ऐं कुझु अधूरियूं गज़लूं जिन में क़ैद लम्हा सारा आहिनि, उन्हनि खे साड़ण जो वक्त अची वियो आहे। सायूं त कुझु ॻाढ़ियूं चूड़ियूं अञा वापसि करणियूं आहिनि, तोखे माज़रत सां पायल ऐं वालियूं बि वापसि करणियूं आहिनि। तोखे एतिरी गुज़ारिश सां तोहफ़ा वापसि करण जो वक़्तु अची वियो आहे। दिलि टोड़ण जो वक़्तु अची वियो आहे। मुख़्तसिर ईअं चइजे त शायरी छॾण जो वक़्तु अची वियो आहे।